प्रोग्राम लाड़काणो ब्यूरो टाइम में हाज़िर आहियूं। अॼु असां पंहिंजो प्रोग्राम जीअं त लॉकडाउन खे 45 खां वधीक ॾींहं गुज़री चुका आहिनि ऐं हिन वक़्तु काफ़ी जेके माण्हू आहिनि लॉकडाउन जे करे परेशान आहिनि। ख़ासि करे जेको मज़दूर तबिको आहे, जेको दिहाड़ी ते गुज़र सफ़र जंहिंजो आहे, उहो ॾाढो मुतासिर थियो आहे। इन हवाले सां सरकार जी दावा या वफ़ाक़ी हुकूमत जी जेका दावा आहे या ख़ुदि सिंध हुकूमत जी दावा आहे त उहे माण्हुनि ताईं पहुचनि पिया, उन्हनि जी जेका आहे सार संभाल लहनि पिया या उन्हनि खे कुझु न कुझु कंहिं न कंहिं हवाले सां मदद ॾिनी पई वञे त जीअं हू पंहिंजे बचनि जो पेट गुज़र करे सघनि। पर हिते जेका सूरत हाल असांखे नज़र अचे पई उहा बिल्कुलु उनजी उपचड़ आहे। सो असां कोशिशि कंदासीं त कंबर, नसीराबाद ऐं लाड़काणो इहे असांजा टे जेके आहिनि शहर फोकस आहिनि, छाकाणि असां ॿिन्ही ज़िलनि खे कवर कंदासीं त हिते जेका आहे असां सूरत हाल मालूम कंदासीं त इन्हनि इलाइक़नि में जेको आहे सो कहिड़ी सूरत हाल आया। जेको वफ़ाक़ी हुकूमत प्रोग्राम शुरू कयो हो एहसास कफ़ालत, उनजे तरफ़ां का माण्हुनि जी इमदाद थी आहे या सिंध हुकूमत तरफ़ां जेके पैसा जारी कया विया हुआ माण्हुनि जी मदद जे हवाले सां जेके लॉकडाउन जे करे मुतासिर थिया आहिनि, या लखे माण्हू अहिड़ा आहिनि जिन जो नंढनि नंढनि कारोबारनि ते या नंढनि नंढनि रोज़गारनि ते जेको आहे सो गुज़र सफ़र आहे, त उहे बि तमामु घणा मुतासिर थिया आहिनि। त ज़ाहिर आहे इन सॼी जेका आहे माण्हुनि जे हेॾे वॾे नुक़सान खे कीअं सरकार पूरो करे सघे थी, सरकार जी ज़िम्मेवारी थिए थी त उहे सभु शयूं इन हवाले सां जेको आहे सो ऑर्गेनाइज़ कनि। पर बहरहाल हिते सूरत हाल ॾाढी ॾुखी आहे ऐं इन हवाले सां ॾाढा जेके आहिनि माण्हू परेशान आहिनि। त असां कोशिशि कयूं था त कंबर, नसीराबाद ऐं लाड़काणे ज़िलनि खे जेको आहे सो फोकस कयूं। उन्हनि इलाइक़नि जा हिकिड़ा जेको आहे सो 2 या 3 घर जेके आहिनि उहे असां ॾेखारियूं था। जेको आहे सो हालांकि इहे तमामु वॾी पॉपुलेशन आहे जिन ताईं न वफ़ाक़ी हुकूमत पहुती आहे न सिंध हुकूमत पहुती आहे, पर हिकिड़ी माण्हुनि खे ॾेखारण जे हवाले सां त बाबा हिते जेको आहे हिन इलाइक़नि में माण्हुनि ताईं सिंध हुकूमत ऐं वफ़ाक़ी हुकूमत न पहुती आहे ऐं हीअ माण्हू जेके आहिनि वीचारा ॾाढा परेशान आहिनि। सो असां कोशिशि कंदासीं त जेको आहे कंबर, नसीराबाद ऐं लाड़काणे खे फोकस करे उन्हनि इलाइक़नि में जेके घर मौजूदु आहिनि जिन माण्हुनि वटि जेको आहे सो सरकार जी इमदाद न पहुती आहे ऐं उहे ॾाढा परेशानीअ में हाल में मुब्तला आहिनि, त उन्हनि सां असां ॻाल्हि ॿोल कयूं। असां पंहिंजे रिपोर्टरनि खे बि वीडियो लिंक ते वठंदासीं, कंबर मां रहीम मंगी खे ऐं नसीराबाद मां अला बख्श कुरैशी खे, ऐं गॾोगॾु असांजो जेको लाड़काणे जो रिपोर्टर आहे अली गुरामानी, उहो बि वीडियो लिंक ते जेके माण्हू उते मौजूदु आहिनि घरनि में उन्हनि सां इंटरव्यू कंदो, उहे बि असांखे ॾेखारींदासीं। त अचो त हलूं था। नाज़रीन, हिन वक़्तु असां सां वीडियो लिंक ते नसीराबाद तालके जो जेको रिपोर्टर आहे अला बख्श कुरैशी साहब, उहे मौजूदु आहिनि, असां ॻाल्हायूं था त हुन पंहिंजनि इलाइक़नि जे अंदरि जिन माण्हुनि जा इंटरव्यूज़ कया आहिनि, जेके ग़रीब माण्हू लॉकडाउन जे करे मुतासिर थिया आहिनि, त उन्हनि जी छा सूरत हाल आहे। अला बख्श ॿुधाइजो, छा सूरत हाल आहे तव्हांजे इलाइक़े में, केतिरे हद ताईं जेको आहे सो माण्हुनि ताईं वफ़ाक़ी हुकूमत या सिंध हुकूमत पहुची सघी आहे या माण्हुनि जी मदद करे सघी आहे, छा सूरत हाल आहे? नसीराबाद तालके जी सूरत हाल तमामु हिकिड़ी गंभीर आहे ऐं हिते नसीराबाद तालके जी जेका पॉपुलेशन आहे उहा 4 खां 5 लख आहे ऐं हिते जेको एहसास किफ़ालत इमरजेंसी प्रोग्राम तहत 12,000 रुपया फ़ी माण्हू तक़सीम कया विया आहिनि या सरकारी तौर ते जेको राशन ॾिनो वियो आहे उहो नाकाफ़ी आहे ऐं तमामु घणो अणपूरो आहे ऐं तमामु घणा माण्हू आहिनि, मिसकिन माण्हू ज़रूरतमंद जेके रहिजी विया आहिनि। उन खां पोइ असां हिते मख़सूस हिकिड़ा 3 घराणा आहिनि जिन सां ॻाल्हि ॿोल कई आहे त जिन खे न राशन मिलियो आहे ऐं न वरी उन्हनि खे एहसास किफ़ालत तहत 12,000 रुपया मिलिया आहिनि। हुननि खां असीं मालूम कंदासीं त हू मौजूदा सूरत हाल में पंहिंजो वक़्तु कीअं था गुज़ारनि ऐं इन्हनि ॾुखियाईनि खे कीअं था मुंहुं ॾियनि। अचो त साणनि ॻाल्हि ॿोल करियूं। नाज़रीन, हिन वक़्तु असीं नसीराबाद शहर जे काठिया बाज़ार महले में हिकु ॾियाड़ीदार पोरियत जे घर में मौजूदु आहियूं, पीरमन मंगणारे घर में, जेको लॉकडाउन थियण खां पोइ हींअर तमामु हिकिड़ी तकलीफ़ वारी मरहले मां गुज़री रहियो आहे। लॉकडाउन थियण करे इन्हनि जो जेको ॾियाड़ीअ ते कमकार हलंदो हो, रेढ़ी लॻाईंदा हुया, उहा रेढ़ी बंदि आहे ऐं इन समूरे अरसे में हिननि खे न को सरकार जी तरफ़ां राशन मिलियो आहे, न वरी एहसास किफ़ालत इमरजेंसी प्रोग्राम में इन्हनि खे को पैसा मिलिया आहिनि। साईं, असां यकी महीने 1.5 खां वठी 2 खां बेरोज़गार वेठा आहियूं, का शइ कोन्हे खाइण पीअण खां। जेको आहे हीअ रेढ़ी आहे, मां ग़रीब मिसकिन आहियां, हलाईंदो आहियां रेढ़ी, उहा बि जेको आहे शहर में लॉकडाउन आहे, बंदि लॻी पई आहे। एहसास प्रोग्राम जा बि असांखे पैसा न मिलिया आहिनि, का बि गवर्नमेंट नो हेल्प न थी आहे। मुंहिंजो नंढड़ो बचिड़ो आहे, ईद लाइ कपिड़ा तपड़ा या राशन पाणी ॿियो कुझु बि का बि अहिड़ी सहूलियत न मिली आहे असांखे हिनमहिल ताईं। असां परेशान आहियूं ॾाढी, ख़ुदा असांजी हेल्प कयो, मदद कयो। 6 भाती आहियूं असां घर में, यकी वेठा आहियूं बेरोज़गार, उन में जेको आहे 2 बेवाऊं बि आहिनि असांजूं। 6 भाती आहियूं असां घर में, यकी वेठा आहियूं बेरोज़गार, उन में जेको आहे 2 बेवाऊं बि आहिनि असांजूं। उन्हनि जो मुड़ुसु गुज़ारियो, उन्हनि जो बि सॼो माना हलाइण चलाइण मुंहिंजे मथां आहे। मां हिनमहिल ॾाढो परेशान आहियां, का बि जेको आहे सहूलियत असांखे न थी आहे।
साईं हाणे मथो ईद जो जेको आहे सो माहौल आहे, लटा कपिड़ा खाइण पीअण का शइ कोन्हे, परेशान लॻा वेठा आहियूं। नाज़रीन, हिन वक़्तु असीं हिकु ॿिए पोरियत जे घर में पहुता आहियूं। नसीराबाद शहर जे वार्ड नंबर 2 जो रहवासी आहे जावेद अली मंगड़हार, जेको दर्जी आहे ऐं ॾियारीअ जे बुनियाद ते पोरियो करे पंहिंजे घर जी किफ़ालत कंदो आहे। साईं गुज़र सफ़र ॾाढो ॾुखियो आहे, रोज़गार बंदि लॻा पिया आहिनि। मां पाण दर्ज को कमु कंदो आहियां, 4 बचिड़ा आहिनि, घरारी आहे, अमड़ आहे, भेण आहे। न 12,000 मिलिया आहिनि सरकारी, न राशन पाणी अॼु ताईं कंहिं दर बि न खड़कायो आहे। साईं तव्हां छा कीअं गुज़र सफ़र हले थो, को राशन या छा कुझु को बि असां हिन ताईं न पहुतो आहे। बराए महिरबानी हुकूमत खे अपील था कयूं, असांजी का वार कयो, असांजी का ॻण कयो जेतिरो थी सघे। मां पाण मज़ूर आहियां, दर्ज को कमु कंदो आहियां। दर्ज को कमु हिन बीमारी जे वजह सां बंदि लॻो पियो आहे, ॾाढो सफ़र ॾुखियो थो गुज़रे। असां मज़ूर आहियूं, सेलून जो कमु कंदा आहियूं, ऐं मतलब सेलून बंदि लॻी पियूं आहिनि लॉकडाउन जे करे, बीमारियुनि जे करे ॾाढो असां परेशान आहियूं। असां अपील था कयूं इमरान खान खे ऐं मुराद अली शाह खे असांजी मदद करे। असां मज़ूर आहियूं, असां खाई नथा सघूं, वेलो वेहूं था, वेलो खाऊं था, का बि सहूलियत कोन्हे, न बिजली आहे न गैस आहे। असां ॾाढो ॾुखियो था गुज़र सफ़र कयूं। जे सेलून था खोलियूं त असांखे डंडा था हणनि। बराए महिरबानी असांजी अपील कई वञे, असां ॾाढो ॾुखियो आहियूं, खाई बि नथा सघूं, पी बि नथा सघूं। हिन वक़्तु असीं हिकु 3 ज़रूरतमंद ॾियारीदार पोरियत वटि पहुता आहियूं, जेको बि नसीराबाद शहर जे काठिया महला जो रहवासी आहे, अब्दुल मजीद काठियो। ही गाॾियुनि खे साफ़ कंदो हो, क्लीनर हो, गाॾियूं साफ़ करे पंहिंजो गुज़ारो कंदो हो। हिन जी घरवारी वफ़ात करे वई आहे, 3 ॿार अथसि ऐं हिन जी किफ़ालत जे हिन तमामु तकलीफ़ ते गुज़री रही आहे। अचो खांसि मालूम करियूं त हू पंहिंजी मौजूदा हालतुनि जे मुतलिक़ असांखे छा थो ॿुधाए। साईं को वांदा वेठा आहियूं, न राशन आहे, न कुझु खाइण पीअण कोन्हे, न वाटर सप्लाई कोन्हे, गैस बि कोन्हे, हर शइ कोन्हे। जेको बि महीनो छा वांदा वेठा आहियूं, राशन बि कोन्हे, मिलियो बि न आहे, खाइण अटो बि कोन्हे। वठण विया हुआ त वरी न मिलियो, वरी वियासीं वरी पैसा वठण 12,000 त वरी न मिलिया, कार्ड खाली मोटायासीं, 2 चकर वियासीं, पैसा न कोन्हनि, वरी मोटी आयासीं। वरी मां पुटु ॿियो वरी खणी आयो सजा जे पुलिस सां वियासीं, वरी उहो बि पैसा कोन आया, राशन न मिलियो जेको। असां ईद ॾींहुं कपिड़ा बि कोन्हनि, राशन कुझु कोन्हे, ईद ॾींहुं कपिड़ा ॿारनि खे छा वठनि, पैसा बि कोन्हनि, ईअं वांदा वेठा आहिनि, बसि कमाइण नंढड़ा ॿार आहिनि, बसि ईअं वेठा। 3 घर चूंड कया हुआ, जिन खे न राशन मिलियो आहे, न ई एहसास किफ़ालत इमरजेंसी आहे पैसा मिलिया आहिनि, ऐं हींअर हिननि जो कमकार बि बंदि आहे। त उन्हनि जी अवां सूरत हाल ॾिठी त हीअ तमामु तकलीफ़ुनि मां गुज़ारे रहिया आहिनि। हुकूमत वक़्त खे घुरिजे त अहिड़नि मिसकिननि जी न रुॻो वाहर करे पर हिननि जो मुस्तक़िल हल कढे, त जीअं ही पंहिंजे ऐं पंहिंजे औलाद जी ऐं पंहिंजे घर जी किफ़ालत करे सघे। वॾी महिरबानी अला बख़्श, तव्हां असांखे पंहिंजे इलाइक़े जे जेके माण्हू ग़रीब माण्हू हुननि जी दां, उन्हनि जी जेका सूरत हाल आहे उन खां आगाह कयो आहे, तव्हांजी वॾी महिरबानी। असां कोशिशि कई त कंबर, नसीराबाद ऐं लाड़काणे जा जेके मुख़्तलिफ़ ग़रीब ऐं मुस्तहक़ माण्हू आहिनि, जिन ताईं वफ़ाक़ी हुकूमत या सिंध हुकूमत जे तरफ़ां राशन नाहे पहुतो, उन्हनि जी जेका सूरत हाल आहे, उन्हनि जी जेका घरनि जी सूरत हाल आहे, उहा पंहिंजे प्रोग्राम में शामिल कयूं। सो असांजे प्रोग्राम जो हींअर वक़्तु पूरो थियो, वरींदड़ प्रोग्राम में हाज़िर थींदासीं, तेसिताईं इजाज़त ॾींदा, अल्लाह निगहबान।